अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक शोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त टी। 1939 ईस्वीअ जे डिसंबर महीने जी 27-28 तारीख़ हिंदुस्तान जे आज़ादीअ जो ॾींहुं आयो। तंहिंखां हिकु ॿ ॾींहं अॻु में मुंहिंजा इंडोनेशिया जा ॿ शागिर्द दोस्त ख़ैरुद्दीन ऐं सलामत फ़रास्तो ऐं उस्मानिया यूनिवर्सिटी हैदराबाद मां नेकाली मिलियल शागिर्दनि मूंखे सुरॿाटनि में तयारु कयो त हिन साल आज़ादीअ जो ॾींहुं वॾे शान मान सां मल्हायो वेंदो। मूं उन्हनि खां बहसियत बॉइज़ हॉस्टल जे वार्डन जे पुछियो, उन में कहिड़ी रुकावट आहे? हिननि ॿुधायो त गुरुदेव पारां सियासी जलसनि ते पाबंदी पियल आहे। उन करे मां अनिल चंदा वटि वियुसि त असांखे गुरुदेव खां इजाज़त वठी ॾिए त असां उहो जलसो कयूं, ऐं मूं उनखे उहो बि चयो जेकॾहिं गुरुदेव इजाज़त न ॾींदो त बि असां जलसो कंदासूं। हिन हिकदमि प्यार मां पंहिंजी ज़ाल राणीअ खे सॾु करे चयो, राणी राणी ही ॿुध, ही छोकिरो चए थो त गुरुदेव इजाज़त ॾिए न ॾिए त बि जलसो असां कंदासीं। हुन खिली खेसि चयो, ॿारनि जी दिलि रखणु खपे, तव्हां गुरुदेव खे चई त ॾिसो। अधु कलाक अंदरि अनिल चंदा टैगोर सां ॻाल्हि ॿोल करे मोटी आयो। मूंखे अची चयाईं, टैगोर जो चवणु आहे त हिन उहा बंदिश शागिर्दनि खे CID वारनि खां बचाइण लाइ 1932 ईस्वीअ खां लागू कई हुई, छो त हू नथो चाहे त शागिर्दनि जे पोयां CID वारा नूस नूस कंदा वतनि ऐं उन्हनि जे तालीम में ख़लल पवे। बहरहाल जेकॾहिं शागिर्द बज़िद आहिनि त उहो जलसो भले कनि, पर खेनि चिताव ॾिनो वञे त जेकी तकलीफ़ूं उन जलसे जे नतीजे में खेनि दरपेश ईंदियूं तंहिंजा जा ज़िम्मेवार हू ख़ुदि पाण हूंदा। पोइ असां ॿ चारि शागिर्द गॾिजी पंहिंजे उस्तादनि वारी कॉलोनीअ में वियासीं ऐं खेनि सॾु करे दावत ॾेई आयासीं। सुभाणे वॾी धाम धूम सां आज़ादीअ जो ॾींहुं मल्हाइबो। जंग लॻण करे अॻे ई उस्ताद कुझु परेशान हुआ, छो त ही असां खां वधीक सियासी ॼाण रखंदा हुआ। सुबुह जो सवेर 5 वॻे बंगाली गाननि ऐं नकारनि सां प्रभात पेरे शुरू थी वई, जंहिंमें समूरा उस्ताद पंहिंजे कुटुंबनि समेत शरीक हुआ ऐं छोकिरियुनि जे हॉस्टल में रहंदड़ छोकिरियूं ऐं कालाबूं जे कटायुनि में रहंदड़ बि शामिल हुआ। उहा सर्कस सॼी शांति निकेतन जे रस्ते जो परिक्रमा ॾेई सुबुह जो 8 वॻे धारे हिकु रोज़ानी बॉय तालिक पिरिय मीटिंग में अची तब्दील थी वई। उते ऐलान कयोसीं, शाम जो 5 वॻे मुख्य मीटिंग हाल में आम जलसो थींदो, जंहिंमें बंगाली, हिंदी ऐं अंग्रेज़ी में तकरीरूं थींदियूं। शाम जो 5 वॻे जेको जलसो थियो उन में उतां जा उस्ताद ऐं शागिर्द त ठहियो, पर ॿाहिरीं मुल्कनि जा शागिर्द ऐं महिमान बि शामिल हुआ। मूंखे यादि थो पवे त डच ईस्ट इंडीज़ मौजूदा इंडोनेशिया जो गवर्नर जनरल बि शरीक हो। जलसे में वॾी जोशो ख़रोश सां बंगाली ऐं हिंदीअ में तकरीरूं थियूं। मूं लाइ अंग्रेज़ीअ में तकरीर करण जो कुणो कढियो वियो, छो त अंग्रेज़ीअ में ॻाल्हाइण लाइ को बि सुठो शागिर्द कोन हो। हीअ मुंहिंजी अंग्रेज़ीअ में ॿी तकरीर हुई, जंहिंमें मूं ख़ासि तौर ज़िक्र कयो त हीउ जलसो असां गुरुदेव खां इजाज़त वठी करे रहिया आहियूं। उनखां अॻु में सियासी जलसनि ते पाबंदी लॻल हुई। मूं उन ॻाल्हि जो ज़िक्र बि कयो त असांखे केतिरनि उस्तादनि ॿुधायो त सोशलिस्ट, कम्यूनिस्ट ऐं सुभाष बोस जी फॉरवर्ड ब्लॉक वारा पाण सियासत में इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि। मूं उन ॻाल्हि जो खुली दिलि सां इज़हार कयो। सियासत में इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर जेतिरे क़दुरु हिंदुस्तान लाइ मुकमल आज़ादी या सूराज जो तालुक आहे, उन ते मां भायां थो त कंहिंखे बि इख़्तिलाफ़ नथो थी सघे। मूं पंहिंजे शागिर्द साथियुनि ऐं उस्तादनि खे सॾु ॾिनो, सभु इख़्तिलाफ़ विसारे अचो त गॾिजी आज़ादीअ लाइ जिदोजहद करियूं। मूंखे यादि थो पवे त जॾहिं मां स्टेज तां लथुसि त मूंखां डिसंबर जे सर्दीअ जे बावजूदि पघर वेही रहिया हुआ ऐं शादो शादो हेयर हेयर जे नारनि सां गॾु समूरनि शागिर्दनि, उस्तादनि ऐं ॿियनि शरीक थियल महिमाननि मुबारकूं पिए ॾिनियूं। मां हैरान होसि त मूं अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि कई हुई जंहिंजे करे एतिरियूं मुबारकूं मिली रहियूं हुयूं।
सबबु उहो त सिर्फ़ु मूं वारी तकरीर हुई जेका सभिनी सूबनि जे माण्हुनि, सभिनी सूबनि जे ग़ैर मुल्की शागिर्दनि तोड़े उस्तादनि खे सम्झ में आई। ऑस्ट्रेलिया जूं शागिर्द मास्तरियाणियूं ऐं अमेरिका ऐं अफ्रीका जे कारे नस्ल सां वास्तो रखंदड़ शागिर्दनि ऐं उस्तादनि पिणु मुंहिंजी तकरीर जी तारीफ़ कई ऐं चयाऊं कुझु अंग्रेज़ीअ जे उचारण जी गुंजाइश मुंहिंजी तकरीर में हुई, बाक़ी तकरीर जे मवाद खां ॾाढो मुतासिर थिया। मां उन तारीफ़ खां ज़ाहिर आहे त ॾाढो ख़ुशि हुउसि। पर हफ़्ते खन खां पोइ भाऊ केवल राम जो पोस्ट कार्ड आयो त मुंहिंजी पुराणियुनि सियासी सरगर्मियुनि जे बारे में पुलिस तरफ़ां पुछा ॻाछा कई वई हुई। हिन पुलिस खे ॿुधायो हो त मुंहिंजे अॻ में का बि सियासी सरगर्मी कान रही हुई ऐं हू पाण हैरान हो त मां कहिड़ी अहिड़ी बाग़ियाना तकरीर कई हुई जंहिं करे उहा पुछा ॻाछा शुरू कई वई हुई। उन जे जलसे खां पोइ मूंखे हिकु नियापो बगनपुर जे सियासी लोढ़े में बंद लीडरनि तरफ़ां मिलियो त हू मूंसां मिलण था चाहिनि, जिन में ख़ासि नालो पन्नालाल दास गुप्त जो हुयो। 3-4 ॾींहंनि खां पोइ हू हिकिड़ी चांहि जे होटल ते मूंसां मिलियो ऐं मूंखे चयाईं त खेसि तकरीर ॾाढी वणी ऐं हिन 2-4 किताबनि जो ज़िक्र कयो जेके असांजे लाइब्रेरी में मौजूदु हुआ, जंहिंजो ज़िक्र मां अॻे ई पन्नालाल दास गुप्त वारे कालम में करे चुको आहियां। 2 ॾींहंनि खां पोइ मां लाइब्रेरी जे ॿाहिरां रिसेस में छांवरे में बीठो हुउसि त हिकु गुंडीदार वारनि वारो सांवरो मकरानी टाइप माण्हू मुंहिंजे भरिसां अची बीठो। हिकु सिख शागिर्द जंहिंसां मां ॻाल्हाइण में मसरूफ़ हुउसि उन खां बंगाली में पुछियाईं एको। हिन बंगालीअ में मुंहिंजे बारे में चंद तारीफ़ी कलमात चया, जंहिंजो मतिलबु बाद में उन सिख शागिर्द ॿुधायो त नंदलाल बोस हो जेको वॾो पेंटर ऐं कालाबून जो डायरेक्टर आहे ऐं चए थो गुरुदेव असांखे लोली ॾेई सुम्हारे छॾियो ऐं तो सिंधी परदेसी असांखे अची निंड मां जाॻायो आहे। पोइ हिन मुंहिंजे मथे ते हथु रखी आसीस ॾिनी। 2-3 ॾींहं ते सिंधी छोकिरियूं जेके मूंसां गॾु शांति निकेतन में पढ़ी रहियूं हुयूं उन्हनि पिणु पुछो छा तूं सियासत में वञणु थो चाहीं? मूं वराए खां पुछो पढ़ाई पूरी करण खां पोइ तव्हां छा कंदियूं? उन्हनि मां हिकिड़ीअ खिलंदे चयो शादी कंदसि ऐं ॿार ॼणींदसि। त मूं खिलंदे उनखे चयो त छा मुल्क लाइ तव्हांखे कुझु करणो न आहे? उन्हनि मां कुझु छोकिरियुनि बाद में 1942 ईस्वी वारे कैट इंडिया तहरीक में हिसो वरितो हो। अंग्रेज़ लिटरेरी सर्कल जंहिंजो बुनियादु असांजे अंग्रेज़ीअ जे उस्ताद एरनसन विधो हो, उन में जेके कहाणियूं मज़मून ऐं शाइरी शागिर्द ऐं शागिर्दाणियूं पढ़ंदा हुआ तन खे छापण लाइ हिन तजवीज़ ॾिनी त हिकु माहवार टाइप थियल मैगज़ीन कढी वञे। हुन मैगज़ीन जा 3 पर्चा निकिरंदा हुआ, जिन मां हिकु कापी छोकिरनि जे हॉस्टल, 2 छोकिरुनि जी हॉस्टल ऐं 3 ऑफिस फाइल में रखी वेंदी हुई। उनजो एडिटर मुंहिंजो हम क्लास टी.के. पांडे हुयो। उन में मज़मूननि जी चूंड में मुंहिंजो बि घणो हथु हूंदो हो। उन मैगज़ीन जा 3 शुमारा निकिता जेके मूं वटि महफ़ूज़ आहिनि, जिन मां हर हिक में मुंहिंजी हिकु कहाणी, शेर ऐं मज़मून शाया थियल आहिनि, जेके सिंधी में हिकु मज़मून ज़मीर छा आहे ऐं कुझु शेर तर्जुमो थी छपिजी चुका आहिनि। उन रिसाले में छपियल मुंहिंजी कहाणी भाॼोकड़ जेका कुझु साल अॻु अनवर पीरज़ादे तर्जुमो कई ऐं तारिक अशरफ हुसैन माहवार सोहिणी में छपी, जो मुख्य किरदारु असांजे ॻोठ जो रमज़ान चौकीदार हुयो ऐं मां हुन जे रोलाक तबियत मां एॾो मुतासिर हुउसि जो उहा कहाणी लिखी वरितमि। बलराज साहिनी उन कहाणीअ खे नज़र मां कढंदे चयो हो, सिंध ऐं पंजाब में अहिड़ा सवें किरदार आहिनि। बलराज साहिनी हिंदी जो उस्ताद हो ऐं बाद में इंडियन पीपल्स थिएटर एसोसिएशन ऐं फिल्म लाइन में मशहूरु कैरेक्टर एक्टर तौरु पेश थियो। उनखां अॻु शांति निकेतन मां हू मोकल वठी BBC जे ब्रॉडकास्टर जी हैसियत में शामिलु थियो। अगस्त सेप्टेंबर 1939 ईस्वीअ जे मोकलुनि में, जंहिंखे बंगालीअ में पूजा हॉलीडेज़ चयो वेंदो आहे, तंहिंमें असां 4 ॼणनि मां महेंद्र, खैरुद्दीन ऐं आपटी गॾिजी कलकत्ते ऐं ओभर बंगाल जे दौरे जो इरादो करे निकिरी पियासीं। रेलवे मां 4 शागिर्दनि जी रियायती अधु टिकट वठी रवाना थियासीं ऐं कलकत्ते, चांदपुर, चटगांग, सिलट, शेलांग, गुवाहाटी ऐं अगरतला घुमी वापसि आयासीं।
वाट ख़र्च लाइ असांखे सिर्फ़ु 70 रुपया फ़ी माण्हूअ जे हिसाब सां ख़र्चु करणो पियो ऐं मानी हर हंधि असांखे शांति निकेतन मां तालीम हासिलु कयल पुराणनि उस्तादनि ऐं शागिर्दनि वटि खाराई वई। उन सफ़र खां पोइ असांजी बंगाल बाबति मालूमात में इज़ाफ़ो थियो, छो त उन सफ़र दौरान असांजी चटगांग में मशहूरु इनकलाबी छोकिरी कल्पना दत्त ऐं आसाम असेंबलीअ जे स्पीकर अरुचंदा सां बि मुलाक़ात थी ऐं अरुचंदा जे घर में त असां महिमान थी बि रहियासीं। अरुणचंदा असांजे उस्ताद अनिल चंदा जो वॾो भाउ हो। इरादो मणिपुर वञण जो बि हुयो, पर असांखे मणिपुर वञण जी इजाज़त न मिली, छो त उते जंग जे सबबि एमरजेंसी हेठि बंदिश पियल हुई। अगरतला जूं तारीख़ी शाही महलात ऐं रंगीन सहर अंगेज़ साज़नि जे महफ़िलुनि जो ज़िक्र मां अॻे ई करे चुको आहियां। बंगाल जो जादू जंहिंजो अक्सर ज़िक्र ॿुधंदा हुआसीं सो असां ते बि पइजी चुको हो ऐं बंगाल जे नाज़नीन जे सुर में भरियल अखियुनि ऐं सूंहं जे बारे में मां लिखण खां कासिर आहियां, छो त उन्हनि मोहणियुनि मूर्तियुनि जे जज़्बनि खे जाॻाइण जी सूंहं खे अखरनि में बयानु नथो करे सघिजे। हिन मीटिंग खां पोइ मुंहिंजे दोस्तनि जो हल्को तमामु वधी वियो। 2-3 हफ़्तनि बाद मां वलपुर जेल जे लोढ़े में पियल इंडोन मां कारे पाणीअ मां मोटियल इनकलाबियुनि सां मिलण लाइ वियुसि। उते मूंखे हर इनकलाबी पार्टी जा नुमाइंदा मिलिया, जन सोशलिस्ट, कम्युनिस्ट, फॉरवर्ड ब्लॉकी, सुभाष बोस जा पोइलॻ ऐं RCPI याने सोमिन ठाकुर जा पोइलॻ मिलिया। उन्हनि सां कचहरियूं थियूं ऐं उन्हनि सां गॾिजी दाल भत खाई शाम जो थकिजी मोटी आयुसि। मूंसां गॾिजी नेपाली रैना ख़ानदान जो शहज़ादो महेंद्र हैदराबाद दखन जो ऐं शंकर जेको बाद में हिंदुस्तानी फ़ौज में भर्ती थियो ऐं चङे वॾे उहिदे ते पहुतो से बि साण हुआ, जंहिंजी सियासी ॼाण पूरी सारी हुई। मोटी अचण बाद मुंहिंजे मथां शागिर्दनि जो दबाव वधंदो वियो त अॻिते जेकी बि सियासी लीडर खाॿे साॼे नज़रियनि वारा अचनि त उन्हनि तरफ़ां स्टडी सर्किल हलायो वञे। बहसियत वार्डन मूंखे यादि थो पवे त यूसुफ महर अली, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सोमिन ठाकुर, सुभाष बोस वग़ैरह असांजो सर्कल्स वरितियूं ऐं काफ़ी असांजी सियासी मालूमात में इज़ाफ़ो कयऊं। उन माहौल में नज़रियनि जी ॼाण खां पोइ मां ज़ाती तरह पाण खे हिकु वर्ल्ड सिटीज़न तौरु महसूसु कंदो हुउसि। आलमी तारीख़ ऐं जाग्राफ़ी त मैट्रिक ऐं इंटरमीडिएट में पढ़ी आयो हुउसि, पर आलमी सियासत ऐं नज़रियात जे बारे में अञा बि वधीक ॼाण हासिलु थी। चीनी ऐं तिब्बती स्कॉलर बि उते महात्मा बुद्ध जे नज़रियात जो अभ्यास कंदा हुआ। उन्हनि मूंखे हिकु चाइनीज़ लाइब्रेरी ॾेखारी जेका चांग काई शेक जी हुकूमत तरफ़ां चेनाबोन चाइना हाउस खे पेश कई वई हुई। उन में तक़रीबन 1000 किताब हुआ, जिन में केतिरा ई सफ़रनामा ऐं चीनी उस्तादनि जा बुद्ध जे बारे में रायनि ते मुश्तमिल किताब शामिल हुआ। उहो ॾिसी ऐं ॿुधी हैरत बि थी त चीनी ऐं जापानी ज़ुबान तस्वीरी शकिल हायरोग्लिफ्स में मथां खां हेठि लिखियल हुआ। उहा मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि हुई, छो त अरबी, फारसी, सिंधी साॼे खां खाॿे ऐं अंग्रेज़ी खाॿे खां साॼे लिखबियूं आहिनि ऐं संस्कृत, हिंदी ऐं हिंदुस्तान जूं समूरियूं ॿोलियूं सवाइ उर्दू ऐं सिंधी जे सभु खाॿे खां साॼे लिखबियूं आहिनि। एतिरी मालूमात हासिलु करण खां पोइ माण्हू जो ज़हन कुझु चकराइजे ज़रूरु थो, पर वधीक ॼाण लाइ बि तरग़ीब त ज़रूरु मिले थी न। असां जेकी धरतीअ खे हिकु गोलो न पर हिकु विछायल फ़र्श सम्झंदा रहिया आहियूं ऐं सिज चंड तारनि खे हमेशह धरतीअ जे चौधारी गर्दिश कंदे सम्झंदा रहिया हुआसीं, से अक़ीदात जाग्राफ़ी पढ़ण खां पोइ ख़तमु थी चुका। पर इंसान ज़ात मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि, क़ौमुनि, ॻाढ़नि, कारनि, पीलनि ऐं नासी माण्हुनि ऐं नसुलनि में विरहायल आहे ऐं एतिरा मज़हब ऐं रिवायतूं दुनिया में राइज आहिनि जो तंग दिली ऐं माण्हुनि में नफ़रत जे लाइ का गुंजाइश महसूसु कोन थी थिए। ख़ुदा जी एॾी मख़लूक देश, नसल, क़ौमूं, कबीला, महज़ब इंसाननि खां वठी आदमखोरनि ताईं ॾिसण, ॿुधण ऐं पढ़ण में आया। ज़ाहिर आहे त एतिरी मालूमात खां पोइ माण्हूअ जो तंग दिलि रहणु ॾाढो ॾुखियो थियो पवे। पंहिंजी मादरी ज़ुबान सां लॻाव हूंदे बि ऐं पंहिंजे मादरे वतन में पाड़ू हूंदे बि माण्हू जादुई ॻाल्हिचे ते सॼी दुनिया जो सफ़र करे पिए आयो।
अली बाबा ऐं 40 चोर, एसिफ जूं आखाणियूं, सुकरात सभु मुंहिंजे ज़हन जे अंदरि गर्दिश कंदा रहिया। न सिर्फ़ु ख़्यालात, पर उहे माण्हू बि जेके ॾिसण असांजे लाइ हिकु वॾो एज़ाज़ हो। उते जापानी, कोरियाई, चीनी, तिब्बती, सैलूनी, इंडोनेशी, ऑस्ट्रेलवी ऐं यूरोपी नस्ल जा माण्हू सभु हिकु बिरादरीअ में पोयल ऐं ॻंढियल ॾिठासूं। शायदि उन करे दिलि तअसुबनि खां साफ़ थी वई। मूंखे यादि आहे त 1940 ईस्वीअ जी वेकेशन में हिकु बंगाली शागिर्द कैंसर में मुब्तला हो ऐं मां वेकेशन में उते रहियल हुउसि, छो त मूंखे 4थे साल जे इम्तिहान जे लाइ तयारी पिणु करणी हुई। उस्ताद अनिल चंदा जो हुकुम आयो त मां उन शागिर्द जी वेकेशन दौरान निगहबानी करियां ऐं हू मरीज़ पोइ जॾहिं गुज़ारे वियो तॾहिं बि मूं ई उन जी सार संभाल लधी ऐं वफ़ात खां पोइ संदसि कर्याक्रम शांति निकेतन में बाक़ी रहियल शागिर्दनि सां गॾु पंहिंजे हिकु अज़ीज़ वांगुरु कयो। हिकु अनीअ जो शाइर जंहिं पाण खे तलाउ में ॿोड़े ख़ुदकुशी कई हुई, उनखे बि कुल्हो असां शागिर्दनि गॾिजी ॾिनो हो। हिन सॼी कारोबार में मां सरगर्म हूंदे बि पाण में का फ़ोकियत, वॾाई ऐं ॿियनि जे मथां अहसान जो जज़्बो न महसूसु कयो। हमेशह हेठाई ऐं निवड़त मुंहिंजी तबियत जो लाज़िम जुज़ बणिजी वई। हिकु राति सुबुह जो 4 वॻे शागिर्दनि जो हिकु टोलो मूं वटि अची पहुतो ऐं मूंखे सुजाग करे ज़ोर रखियाऊं त हल त नेरो पी अचूं। मूं उन्हनि खां पुछो त नीरो छा थींदो आहे, छा उहो नशो त न कंदो आहे? हिननि चयो त मंझंदि जो गर्मी लॻण खां पोइ उहो ताड़ी थी वेंदो आहे, यानी नशे में तब्दील थी वेंदो आहे, पर सुबुह जो सिॼ उभरण ताईं उहो नारेल जी रस वांगुरु हिकु वणंदड़ मशरूब हूंदो आहे। मां उन्हनि सां गॾिजी वियुसि हिकु बाग़ में जिते खजियुनि जो झुंड हुयो। उते पहुचण खां पोइ मालूम थियो त खजीअ ते चढ़णु कंहिंखे बि कोन पिए आयो। सभई शहरी छोकिरा हुया ऐं मां ॻोठाणे जी हैसियत में संदरो ॿधी खजियुनि ते चढ़णु लॻुसि। खजियुनि में राति जो कुहाड़ीअ सां छोॾो लाहे हिकु काठीअ जी किली हणी तक़रीबन 2-3 किलनि जो टिभो टंगे फिटी कंदा आहिनि ऐं उन में पूरे काठीअ मां रस वहणु शुरू थी वेंदो आहे, जंहिंखे नीरो चयो वेंदो आहे। 6-7 वण चढ़ण खां पोइ हेठां सॾु कयाऊं त हाणे 5-6 गिलास रस जा थींदा, उनखां वधीक पी बि कोन सघंदासीं। मूंखे ख़बर हुई त नीरो पीअण खां पोइ पेशाब जारी थी वेंदा आहिनि, उन करे लही आयुसि। पोइ सभिनी खां 4 आना वसूल करे 7-8 टिभनि में पावली विझी कपड़ छाण कयल रस पी मोटी आयासीं। सुबुह जो 10 वॻे अनिल चंदा घुरायो, चयईं त खजियुनि जे बाग़ जो मालिक आयो आहे ऐं शिकायत थो करे त तव्हांजा शागिर्द असांजो नीरो चोरी करे पी विया आहिनि। पोइ मूंखे ॿुधायो त वाक़ई दोस्तनि सां गॾिजी वियो होसि ऐं नीरो बि पीती हुईसीं। पोइ हिन खजियुनि जे मालिक खे सम्झायो त चोरीअ जी तलाफ़ी त छोकिरा तुंहिंजे टिभनि में पालियुनि जी सूरत विझी आया आहिनि, बाक़ी मां खेनि ताक़ीद थो करियां त तुंहिंजो आईंदा नुक़सान न कनि। ॿिए ॾींहुं प्रिंसिपाल साहब घुराए मूंखे तंबीह कई त हिकिड़ो ब्राह्मण छोकिरो कृष्ण कांत जेको फिलासफ़ीअ में PhD करे रहियो हो, सोपूर्णमासी जे राति ताड़ी पी नाच कंदो आहे। संतालनि में रिवाज आहे त पूर्णमासी जी राति जो ताड़ी पी बुत ते कारहि मले बदमस्त थी नाच कंदा आहिनि। प्रिंसिपाल चयो त उन छोकिरे खे सम्झाए छॾ त वरी अहिड़ी हरकत कयाई त कॉलेज मां खेसि निकाली ॾिनी वेंदी ऐं उहो बि ॿुधाइजांसि त ही पहाड़ियूं बाद फरंग वरितल औरतुनि सां भरियूं पियूं आहिनि, जन्मा खेसि बीमारी लॻी सघे थी। मूं बाद में कृष्णकांत खे उहा ॻाल्हि अकेलाईअ में सम्झाई, पर मां नथो भायां त पछाड़ीअ ताईं हू को सुधरियो। ॾेठ खेसि साल पूरे थियण ते एक्सपेल कयो वियो। हिकु वण जेको असांजे हॉस्टल जे ब्लाक जे पुठियां हो, उन में 1 साल तमामु वॾा अणॼातल मेवा लॻा। मूंखे ख़बर कोन हुई त हिते ग्रेप फ्रूट आहिनि, जेके मूं अंगोड़ीअ सां ॻच पटे उन्हनि जी कोड़ाण खे माणण लाइ खंडु मिलाए पाण बि खाधा ऐं दोस्तनि खे बि खारायमि। ॿिए ॾींहुं अनिल चंदा खे 7 कोड़ी
असांजे चौकीदार ॿुधायो त छोकिरा मेवा पटे खाई विया। अनिल चंदा घुराए मूंखे चयो त उहे मेवा कोन्हनि पैदा कंदा आहिनि ऐं असांजे खाइण ते हिननि खे एतिराज़ु कोन हुयो, पर चयाईं त कुझु मेवा नमूने लाइ छॾियो, मतां गुरुदेव जो पुटु रविंद्र नाथ जंहिंजा उहे वण पोखियल हुया घुर न करे। 1941 ईस्वी जी शुरूआत में असांखे टर्मिनल वेकेशन मिली, जंहिं करे असां सिंध मां आयल सभु शागिर्द पंहिंजे ॻोठनि ॾांहुं मोटियासीं ऐं 1.5 महीनो गुज़ारण खां पोइ शांति निकेतन वापसि आयासीं। उन विच में ॿी अज़ीम जंग में तेज़ी अची चुकी हुई, पर असां सभु अञा पंहिंजे ख्वाबनि वारी दुनिया मां ॿाहिरि न निकिरी सघिया हुआसीं। हिकु भेरे असांजे अंग्रेज़ीअ जे उस्ताद खतेश राय असांखां फिलबदी मज़मून लिखायो, जंहिंजो उनवान हो शांति निकेतन मथां हवाई जहाज़ जी बमबारी। उन मज़मून मां अहसासु थियो त जंग वेझी पहुची चुकी आहे ऐं मुमकिन आहे त बंगाल मथां बि बमबारी थिए। मूंखे यादि आहे त तरबून पांडे उन मौज़ूअ ते मज़ाहिया अंदाज़ में मज़मून लिखियो ऐं उन मज़मून में उस्ताद खतेश राय खे बि रेड़े वियो। हिन उहो मज़मून असांखे पढ़ी ॿुधायो ऐं हुनजी आख़िरी सिट हुई त बमबारी खां पोइ खतेश राय वेंझी सेंझी सींगार करे ॿाहिरि आयो ऐं ड्राड़ हयाईं त ॾिसो मां वेंझी सेंझी संवारजी आयो आहियां। उन ते हिकु शागिर्द भोग कंदे खेसि चयो त साईं वेंझी त आया आहियो, पर पंहिंजी धोती विसारे आया आहियो। उन चर्चे मां साईं खतेश राय बि लुत्फ़ वरितो ऐं प्रभुनि खे चयईं त छोरा शर्म कोन थो अचई, उस्तादनि ते बि टोकूं थो करें। वेकेशन दौरान हिकु ॾींहुं सुंदरी शोदासाणी जेका मुंहिंजे 5 दर्जे में लाड़काणे में क्लासमेट रही चुकी हुई, ओचितो माउ समेत अची असांजे ॻोठ निकिती। मूं ओताक जे मथे हिसे में को किताब पे पढ़ियो ऐं मुंहिंजी भाॼाई रामी मूंखे नौकर मोकिले घुराए वरितो। घर पहुतुसि त रामीअ खे न हाल वाल पे ॾिना। सुंदरीअ जी माउ रामीअ खां उहो पुछो त सोभे जो मङणो थियल आहे या न। रामीअ खे ॿुधायो त सोभो जॾहिं मैट्रिक में हो तॾहिं खां ई पाट में संदसि मङणो थियल आहे ऐं संदसि सावरा ख़ासा ख़ुशहाल माण्हू आहिनि। घर में जीअं अक्सर थींदो आहे कई खटूं छिगल हुयूं ऐं किशन चंद शोदासाणी जी ज़ाल ॾाढो गौर सां घर खे ॾिसी वाइसी रही हुई। घर में खेनि थधे कोसे जी सलाह थी, पर सुंदरीअ जी माउ चयो त हिते स्कूल जी इंस्पेक्शन करण आई आहियां ऐं सुंदरी ज़िद कयो त सोभे जे घर मां चकर ॾेई अचूं। सो हाणे बसि मोटिबो। मां ख़ुशि थियुसि त चङो थियो जो माई सभु कुझु ॾिसी वाइसी दिलि खणी वई। सुंदरीअ उन विच में मूंखां पुछो त तूं किथे हुए ऐं छा पे कई। मूं हुनखे ॿुधायो त हमेशह वांगुरु किताब पे पढ़ियमि। चयाईं हिते बि किताब, हिते बि किताब, किताबनि जो शौक़ु एतिरो तोखे छो आहे। वराणियोमांसि इल्मु हासिलु करण लाइ ऐं विंदुर लाइ किताब ज़रूरी आहे, छो त वेकेशन में वक़्तु वधी पियो आहे। पोइ हू पंहिंजी माउ समेत हली वई। सुंदरीअ जूं 2 भेनर मूंसां शांति निकेतन में गॾु पढ़ंदियूं हुयूं। हिन जो पीउ किशन चंद शोदासाणी लाड़काणे जी डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड जो चीफ ऑफिसर हो ऐं हैदराबाद जे वॾे घराणनि दीवाननि मां हिकु हो। संदसि हिकु भाउ प्रोफेसर घनश्याम शोदासाणी सिंध असेंबलीअ में कांग्रेस पार्टीअ जो मेंबर हो ऐं संदसि ॿिया 6 भाइर बि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ हुआ। हिते उहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त सुंदरी मूंखे घणो पसंदि कंदी हुई, पर मूं कॾहिं बि खेसि लखा न ॾिनी त मां बि खेसि चाहियां थो। मूं सुंदरीअ खे अॻु में ई ॿुधाए छॾियो हो त मां ॿंधणनि में जकड़ियल आहियां, तंहिं करे मुंहिंजे बारे में ख़्यालु लाहे छॾ। पोइ बि उहा छोकिरियुनि सां झेड़ा कंदी हुई ऐं जेकॾहिं का छोकिरी मुंहिंजे बारे में गुथो ॻाल्हाईंदी हुई त हूअ उन सां वरची ऐं विढ़ी पवंदी हुई। जून 1941 ईस्वीअ में असां जीअं मूं मथे चयो त वापसि शांति निकेतन में पहुतासीं त असांखे संजीदा नमूने में अभ्यास करणो पियो, छो त BA ऑनर्स जो इम्तिहान को एॾो सवलो बि न हो, जंहिं लाइ मूं फर्स्ट क्लास न त बि सेकंड क्लास में ज़रूरु अचणु पिए चाहियो। असां जल्दी गुज़री वियो, साल जल्दी गुज़री वियो ऐं इम्तिहान अची मथां पियो। तंहिं हूंदे बि मां पंहिंजे ऑनर्स वारे मज़मून इकनॉमिक्स ते को ख़ासि तवजो न पे ॾिनो, जंहिं करे मुंहिंजे हिकु क्लास फेलो मूंखे चिताब ॾिनो त तूं फेल थींदे। उन किताब घोटे पढ़िया हुआ,
पर इम्तिहान वारे ॾींहं खां हफ़्तो खनि अॻु चरियो थी पियो ऐं उन जा नोट्स मुंहिंजे कमु आया ऐं मूं इम्तिहान में सेकेंड क्लास हासिलु कयो। मुंहिंजी आम ॼाण सुठी हुअण सबबि प्रिलिमिनरी इम्तिहान में बि साईं अनिल चंदा मुंहिंजी घणी तारीफ़ कई ऐं मुंहिंजो मज़मून वॾे चाह सां शागिर्दनि खे पढ़ी ॿुधायई। मज़मून जो उनवान हो अवाम जो आवाज़ ख़ुदा जो आवाज़ आहे। अलबत्ता हिकु शिकायत कयई त मज़मून में सुठी सियासी ॼाण त आहे पर निसाबी हवाला कोन आहिनि। मां अॻे ई ज़िक्र करे आयो आहियां त पन्नालाल दास गुप्त सोमेंद्र नाथ ठाकुर सां वाबस्ता हो। हुन मूंखे नियापो करायो त इम्तिहान खां पोइ ॿिनि टिनि ॾींहंनि लाइ वटसि वञा छो त ठाकुर मूंखे कुझु हिदायतूं ॾियणु पिए चाहियूं। मां पन्नालाल जे चवण मुताबिक़ हिकु ॾींहुं बोलपुर स्टेशन ते टिकेट वठी सोमेंद्र नाथ ठाकुर जे पोयां प्लेटफार्म ते वियुसि ऐं हिकु थर्ड क्लास गाॾीअ में हिन खां जुदा वेठुसि। कलकते में मां संदसि पोयां लॻो आयुसि ऐं साणसि कार में चढ़ी संदसि घर वियुसि ऐं पोएं दर खां मूंखे अंदरि सॾु करे विहारियईं। उते मां 3 ॾींहं संदसि ख़ासि कमरे में टिकियुसि। मूंखे हिदायत हुई त हिन ते ख़ासि पहिरो आहे, हुन करे बालकनी वग़ैरह में न वञा। उहे 3 ॾींहं मुंहिंजे लाइ अज़ाब जा ॾींहं हुआ छो त उन क़िस्म जी पर्दापोशी मुंहिंजे लाइ उन वक़्तु सहप खां वधीक हुई। अलबत्ता जॾहिं बाद में कम्यूनिस्ट सियासत में आयुसि त मां हमेशह उहो एहतियात सिखियुसि त पोयां कंध वराए ॾिसां त कोई पीछो त नथो करे ऐं उहा ज़िंदगी मुंहिंजो मामूल थी वई। 1942 ईस्वीअ खां वठी 1958 ईस्वीअ ताईं मां उन एहतियात ऐं पहिरे जे घेरे सबबि पाण खे हिकु निशान बर माण्हू सम्झंदो रहियुसि। 1941 ईस्वीअ जे अप्रैल महीने में असां शांति निकेतन मां मोटण वारा हुआसीं त मुंहिंजे भाउ केवलराम जो कार्ड मिलियो जंहिंमें लिखियलु हो त 24 तारीख़ तुंहिंजी शादी आहे। ज़ाहिर आहे त मूं 24 अप्रैल सम्झो, जेतोणीकि बाद में घर पहुचण ते पतो पियो त शादी चंड जे महीने वारी तारीख़ मुताबिक़ तय कई वई हुई, जंहिं करे मां लगन खां हिकु ॾींहुं पोइ पहुतुसि त घर में मुंझ ऐं ॼुञ में वॾो बड़धक मतल हो। के चई रहिया हुआ त सोभो शादी खां भॼी वियो आहे त कनि की ॿियूं ॻाल्हियूं पिए कयूं। मुंहिंजो सहुरो उन सूरत हाल में ज़िद कयो वेठो हो त मां कुंवार समेत हिते रही पवंदुसि। खेसि यकीन हो त मां ईंदुसि ऐं भॼण जहिड़ो माण्हू न आहियां। 24 अप्रैल ते नेठि मुंहिंजे नंढे भाउ ख़ूबचंद जी शादी करे छॾियाऊं ऐं मां देरि सां पहुतुसि त वाधायूं वरी वयूं। मुंहिंजे भाउ केवलराम ॿुधायो त हू 24 तारीख़ ते सुंदरीअ वटां थी आयो हो ऐं खांसि मुंहिंजी पुछा कई हुआईं। सुंदरी ॿुधायो होसि त मां 24 अप्रैल ते अचण वारो आहियां। शादीअ ते मूं पंहिंजे सहुरे खे चयो त मां को बि ॾाज ॾेवण न वठंदुसि, पर हुन चयो त जेको कुझु असां ॾींदासूं सो पंहिंजी धीउ खे ॾींदासीं ऐं उन ते तोखे एतिराज़ न करणु खपे। तॾहिं वञी मूं संदसि ॻाल्हि मञी। शादी खां 2-3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे पीउ ओताक जे कोठे ते वेठल असांजी कलभू बाई मेहरदास खे मथो टेकण लाइ वठी आयो त उन मूंखे सीस निवाइण खां रोकियो ऐं चयाईं त तूं असां खां वधीक पढ़ी आयो आहीं, उन करे मां थो तोखे हथ जोड़ियां। पोइ मूं हुन खे हथ जोड़े खांसि आसीस वरिती। मुंहिंजा 3 दोस्त जेके मुंहिंजे शादीअ जे काज में शरीक थिया से हुआ लेखो तुलसियाणी जेको इंटर ताईं मुंहिंजो क्लास फेलो रहियो, ॿियो तिलोक तुलसियाणी जेको लेखू जो सौटु हो ऐं टियों हुयो गुल चंदीरमाणी। ही 3 अञा ताईं हाल हयात आहिनि ऐं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबाद आहिनि। शांति निकेतन मां मोटी अचण बैदि मां जून जे महीने धारे कराचीअ लाइ उसियुसि, जिते मूं एसे शाहाणी कॉलेज हाणे सिंध मुस्लिम कॉलेज में दाख़िला वरिती। असांजो प्रिंसिपाल PB आडवाणी हो ऐं प्रोफेसर बि को आडवाणी हो ऐं ॿियो प्रोफेसर HT रेमेंड हो जेको बाद में सिंध हाई कोर्ट जो जज थियो। ला कॉलेज जो 1 साल ॾाढनि ग़ैर मामूली वाक़िअनि सां भरियल गुज़रियो छो त उन ज़माने में मूं शागिर्दनि कम्यूनिस्ट पार्टीअ जे तहरीक में हिसो वठणु शुरू कयो हो।